अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन। न्यू हिकु अपडेट तव्हांजे लाइ आंदी आहे दोस्तो। ज़बरदस्त ख़बर आहे जंहिंजो नालो आहे जानी दुश्मन। ऐं काफ़ी ॾींहंनि खां वठी मां हिनखे नोट करे रहियो हुउसि। ऐं हीअ जानी दुश्मन छा टेलीफिल्म आहे या को सोप सीरियल ड्रामो आहे, मेगा सोप सीरियल आहे या ख़ाली कोई सीरियल ड्रामो आहे। ऐं हिन जी अपडेट तव्हांखे ॾियण वारो आहियां। हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा ऐं थी सघे त असांजे हिन यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। दोस्तो जानी दुश्मन इरफान शेख ऐं अज़ीज़ कमरानी ऐं उन सां गॾोगॾु अहमद अली शेख, साईं निसार शाह इन्हनि जी हिकु टेलीफिल्म अची रही आहे जंहिंजो नालो आहे जानी दुश्मन। इहा जेको आहे टेलीफिल्म ईद ते रिलीज़ कई वेंदी ऐं नालो बि ज़बरदस्त अथसि ऐं कहाणी बि इन में सुठी लिखी वई आहे। ऐं शूटिंग ॾाढी तेज़ी सां हिन जी हली रही आहे। हीअ टेलीफिल्म आहे, हीअ वधि में वधि हफ़्ते ॾेढ में जेको आहे शूट थी वेंदी, छो त 1 कलाक जी 3 मिंट जी फिल्म हूंदी आहे टोटल। ऐं पोइ हिन जी एडिटिंग जो प्रोसेस हूंदो आहे। उन खां पोइ हीअ फिल्म जेको आहे ईद वारे ॾियारनि में यूट्यूब ते अची वेंदी। ऐं हिन में साईं निसार शाह जो बि अनोखो किरदारु आहे, उनजो डिज़ाइन बि अनोखो ठाहियो वियो आहे वारनि जो कपिड़नि जो। असांखे ॾींदा इजाज़त, लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा। अल्लाह हाफ़िज़।